ओम शांति। अॼु जा महावाक्य आहिनि। संकल्प वाणी और स्वरूप जे हाईएस्ट ऐं होलीएस्ट थियण सां बाप जी प्रत्यक्षता थींदी आहे। असांजे संकल्प वाणी और स्वरूप जे अगरि असांजो संकल्प वाणी स्वरूप हाईएस्ट ऐं होलीएस्ट हूंदो न त बाप जी प्रत्यक्षता थींदी। 23:76 जा महावाक्य आहिनि। पंहिंजे खे हाईएस्ट ऐं होलीएस्ट सम्झंदे हुए हर संकल्प व कर्म कंदा आहियो कि असां हाईएस्ट ऐं होलीएस्ट आहियूं। हाईएस्ट मतिलबु ऊच ते ऊच, होलीएस्ट मतिलबु पवित्र। ऊच ते ऊच त असां आहियूं, सभु धर्मनि खां ऊच वॾे धर्म जा असां आत्मायूं आहियूं। ऐं उन खां बि वॾो ब्राह्मण धर्म। देवी देवता त आहे लेकिन असां ब्राह्मण धर्म जा ॿार आहियूं न, त ब्राह्मण धर्म जी आत्मायूं असां आहियूं त हाईएस्ट थी वियासीं न। हाईएस्ट अर्थात ऊच ते ऊच ब्राह्मण। ब्राह्मणनि खे हमेशह विराट रूप में न चोटी जे स्थान ते ॾेखारींदा आहिनि। जहिड़ो जीअं स्थान ऊच चोटी जो आहे न, जीअं स्थान ऊच चोटी जो आहे विराट रूप में न, ब्राह्मणनि खे चोटी जे स्थान ते ऊचे स्थान ते ॾेखारे थी। उहा जहिड़ो जीअं स्थान ऊची चोटी जो आहे ओड़े ई स्थान सां गॾु गॾु स्थिति बि ऊची आहे। असांजी स्थिति बि सदा ऊची रहंदी आहे। त बाबा चवनि था चेक करो, जहिड़ो जीअं ऊचो नाम आहे असांजो ब्राह्मण, वैसे असांजी ऊची शान, ऊचो कम बि हुजिणो खपे। जीअं बाप जे लाइ ॻाइण आहे ऊच ते ऊच भॻवान, वैसे ॿारनि जो बि ॻाइण आहे न ऊच ते ऊच ब्राह्मण। हिन ऊची स्थिति जो यादगार अॼु ताईं हलियलु आयो आहे कि जो कोई श्रेष्ठ कर्तव्य वो शुभ कार्य कंदा आहिनि न त नामी गामी ब्राह्मणनि खां ई कराईंदा आहिनि। छो जे हाणे हिन संगम युग ते पहिरियों हाणे कलयुग और सतयुग जे विच जी संगम युग बि सभिनि खां टॉप ते आहे। असांजो ब्राह्मण धर्म बि सभिनि खां टॉप ते आहे, त असांजी स्थिति बि सदा टॉप जी आहे। तंहिंजे करे असांजी ऊच ते ऊच स्थिति स्थान जे कारण श्रेष्ठ कर्म और शुभ कार्य बि कंहिंखां कराईंदा आहिनि? ब्राह्मण खां। हिन समय जो श्रेष्ठ कर्म जी यादगार हाणे बि चैतन्य ब्राह्मणनि जे रूप में ॾिसी ऐं ॿुधो था न। श्रेष्ठ कर्म जी महिमा व श्रेष्ठ गायन बि ॿुधो था। भई जेको शुभ कार्य कराईंदा आहिनि चवंदा आहिनि ब्राह्मणनि खां करायो। छो जे असां प्रैक्टिकल में अहिड़ो सुठो कर्म कयो आहे, बाबा असांखे करायो अथई। हिन जी यादगार में भक्ति मार्ग में ब्राह्मणनि खां उच्च कर्तव्य कराईंदा आहिनि। हाणे बि चैतन्य सच्चे ब्राह्मणनि जे रूप में ॾिसो ऐं ॿुधो था न। असां ख़ुदि बि पंहिंजे खे ॾिसूं था ऐं दुनिया वारे ब्राह्मणनि खे बि ॾिसो, उन्हनि जे बारे में बि ॿुधूं था कि केतिरा श्रेष्ठ उहा कर्म करनि था, हुन खां ऊच ते ऊच कर्म कराइनि था। लेकिन प्रैक्टिकल में श्रेष्ठ कर्म त असां कया आहिनि न, जो असांखे बाबा सिखाया अथई न। लेकिन उहो यादगार जे लाइ हीअं कंदा आहिनि। श्रेष्ठ कर्म जी महिमा व गायन हाणे बि ॿुधो था। ॿियो तरफ़ स्वयं जा श्रेष्ठ पाठ बि ॾिसो था। यादगार और प्रैक्टिकल ॿई साथ ॾिसूं था। ॾिसो भक्ति मार्ग जी जो बि रीति रस्म कथायूं जो कुछ भी आहे न, कहानियूं वग़ैरह, वो प्रैक्टिकल में हाणे असां संगम युग ते ॾिसूं था। तव्हां कोई बि कथा या कहानी ॿुधंदा आहियो न त प्रैक्टिकल में हाणे पाण ब्राह्मण परिवार खे ॾिसजो, हिन में किथे न किथे कंहिं न कंहिं रीति कहानी मैच थींदी हूंदी। श्रेष्ठ कर्म जी महिमा व गायन बि ॿुधो था। ॿियो तरफ़ स्वयं श्रेष्ठ पाठ बि ॿुधाए था। यादगार ऐं प्रैक्टिकल ॿई साथ ॾिसो था। यादगार द्वारा बि सिद्ध थींदो आहे कि केतिरा ऊचा हुयो ऐं हाणे आयो, पोइ वरी थींदो। भई यादगार द्वारा बि सिद्ध थींदो आहे न कि असां केतिरा ऊचा हुयासीं, हाणे बि आहियूं, वरी थींदासीं न।
जीअं ब्रह्मण ऊचा आहिनि उअं ई ब्रह्मणनि जो समय बि सभु युगनि मां असां सर्वश्रेष्ठ युग आहे। जीअं ब्रह्मण ऊचा आहिनि न उअं ई ब्रह्मणनि जो समय बि जेको हाणे समय संगम युग थो हले, ये सभु युगनि मां सर्वश्रेष्ठ युग आहे न। भले नंढो युग आहे लेकिन हिन युग में भॻवानु हेठि अची करे पाठ वॼाईंदा आहिनि। हिन युग में असां स्वयं सां मिलंदा आहियूं, बाप सां मिलंदा आहियूं, बाबा खां वरसो वठंदा आहियूं। हिन ई युग में त असांखे सभु सम्झ हूंदी आहे न, उहो बि सभिनि खे न हूंदी आहे। अर्थात संगम युग जो समय अर्थात अमृत वेलो ब्रह्म मुहूर्त जो समय। जीअं ये सृष्टि आहे न, हाणे अमृत वेलो संगम युग, पोइ सुबुह सतयुग, पोइ ॾींहुं त्रेता युग, पोइ द्वापर युग शाम, पोइ राति कलयुग। हिन सर्वश्रेष्ठ स्थिति ब्राह्मणनि जी छो ठही आहे? छो जो ब्राह्मण ई ऊच ते ऊच आहिनि अथवा श्रेष्ठ कर्तव्य में सहयोगी ठहिण जो श्रेष्ठ भाग्य प्राप्त कंदा आहिनि। त ये सर्वश्रेष्ठ स्थिति ब्राह्मणनि जी छो ॻाल्हि आहे? छो जो हाणे असांखे छो जो शास्त्रनि में ॻाल्हि न ब्रह्मा द्वारा स्थापना थी, त शिव बाबा पहिरियों अची करे ब्रह्मा नाम रखियईं ब्रह्मा बाबा जो। पोइ ब्रह्मा सां पोइ असां ब्राह्मण ठही वियासीं। तो ब्राह्मण ई ऊच ते ऊच अर्थात श्रेष्ठ कर्तव्य में असां सहयोगी ठहिया आहियूं न, त श्रेष्ठ भाग्य बि प्राप्त आहे। एतिरो पंहिंजो ऊचो पाठ, श्रेष्ठ बाप, श्रेष्ठ स्थान, श्रेष्ठ शान स्मृति में रहंदी आहे कि असां कहिड़े ऊच ते ऊच बाप जी संतान आहियूं, केतिरो असांजो ऊचो पाठ आहे, केतिरो असांजो श्रेष्ठ स्थान आहे परमधाम जो। ऐं चक्कर में बि असां ऊचे स्थान ते वेठा आहियूं। श्रेष्ठ शान बाबा चईंदा न असांजे खज़ाने में कोई कमी न आहे, कोई कमी न आहे ब्राह्मणनि जे खज़ाने में। त एतिरी श्रेष्ठ शान, एतिरो श्रेष्ठ भाग्य सॼे कल्प जे अंदरि पोइ प्राप्त न करे सघंदा। अहिड़ा हाईएस्ट ऐं साथ साथ होलीएस्ट जो यादगार हाणे ताईं बि ॿुधंदा आहियो न। असां केतिरा हाईएस्ट आहियूं ऐं होलीएस्ट आहियूं, हाणे बि ॿुधूं था। ॾिसो हाईएस्ट में त बाबा ॿुधायूं ब्राह्मणनि जे बारे में। माण्हू ब्राह्मणनि जे बजाए तव्हांजे देवता रूप जो गायन कंदा आहिनि, लेकिन प्रैक्टिकल में त उहो कर्म त असां कया आहिनि न। हाणे राम जी जेका कर्म कई, वनवास वियो, हीअं कई, इहे सभु त हाणे प्रैक्टिकल में थिए थो न। त्रेता युग में थोरी राम जी सां ईअं थियो हूंदो। कृष्ण जी जे बारे में जो कहानियूं लिखियल आहिनि उहे बि चरित्र शिव बाबा जा आहिनि। त बाबा चवनि था ॾिसो ब्राह्मणनि जे बजाए देवता रूप जो गायन करे छॾियो अथनि। त हाईएस्ट त इन हिसाब सां असां आहियूं। त होलीएस्ट कहिड़ो गायन, होलीएस्ट जो कहिड़ो गायन आहे भक्ति मार्ग में? असां हाईएस्ट आहियूं, इन जो यादगार ब्राह्मणनि खे ऊच उन में रखंदा आहिनि, पहिरियों सभु कुझु उन खां कराईंदा आहिनि। ऐं असां होलीएस्ट आहियूं, हिन समय असां पवित्र आहियूं। हिन जो यादगार कहिड़ो आहे? कमल नैन, कमल हस्त, कमल मुख जे रूप में अञा ताईं बि गायन कंदा रहंदा आहिनि न। असां होलीएस्ट आहियूं, हिन जो गायन आहे कमल हस्त, कमल नैन। असां नैननि द्वारा सभिनि आत्माउनि खे ॾिसंदा आहियूं। असांजे हथनि द्वारा बाबा जी श्रीमत अनुसार कार्य थींदो आहे। असांजे मुख द्वारा बाबा जो ज्ञान ॾींदा आहियूं। त हिन जो बि हाणे ताईं गायन आहे। हाणे प्रैक्टिकल में चेक करो कि असांजी हर कर्मेंद्री कमल समान न्यारी ठही आहे। हर कर्मेंद्री कमल समान न्यारी ठही आहे। जीअं कमल संबंध संपर्क में रहंदे हुए बि न्यारो आहे न, ईअं ई कर्मेंद्रियूं कर्म जे ऐं कर्म जे फल जे संपर्क में ईंदे हुए बि सदा न्यारी। असां हिन अखियुनि सां ॾिसूं था, ॿुधूं था, कर्म करूं था, लेकिन असांखे इहे कर्मेंद्रियुनि जो रस पंहिंजी तरफ़ आकर्षित न करे। अर्थात देह जे संबंध व देह जी हिन पुराणी दुनिया जे आकर्षण सां परे हुजो। कोई बि कर्मेंद्री जो रस ॾिसण जो। हाणे तव्हां हिकु बार अगरि कम जे लाइ चीज़ ॾिठी त घड़ी घड़ी तव्हांजी अख रूपी कर्मेंद्री चए त नथी मां वरी ॾिसां, वरी ॾिसां, वरी ॾिसां।
कोई बि कर्मेंद्रिय जो रस ॾिसण जो, ॿुधण जो, ॻाल्हाइण जो पंहिंजे वशीभूत न करे। जंहिं समय ज्ञान ॾियण जो समय आहे उन समय ज्ञान ॾियो, बाक़ी शांति। जंहिं समय असांखे कुझु ॾिसणो आहे, ॿुधणो आहे, ॿुधो ॾिसो, उन खां पोइ शांति। पोइ हीअं न घड़ी घड़ी असांखे ॾिसण जी इच्छा थिए, ॿुधण जी इच्छा थिए न। बाबा जा गीत ई सोचो, हाणे असां बाबा जा गीत ॿुधी करे ॾाढो सुठो अनुभव करूं था। हाणे गीत बंदि थी वञनि, चओ हलो कर्मणा सेवा करो या बाबा जी मुरली ॿुधो, हीअं त न उहो गानो पंहिंजी तरफ़ खींचदो, कन सोचदो न मूंखे उहो ई सुठो पियो लॻे न। इहे सभु असांखे चेक करिणो आहे। कमल नैन, कमल मुख, कमल हस्त मतिलबु छा? कर्म कंदे बि न्यारा। हाणे असां बाबा जो गीत ॿुधी ॾाढो सुठो अनुभव था करूं, हाणे असां बाबा जी मुरली में ॾाढो सुठो अनुभव था करूं, हाणे शांति परमधाम निवासी। त कोई बि कर्मेंद्री असांखे पंहिंजी वशीभूत न करे, इनखे चइबो आहे कमल फूल समान। कर्मेंद्रियूं कर्म में ईंदी उहे बि न्यारियूं। जॾहिं भूत ठही वेंदा न, बाबा चवंदा आहिनि अगरि कोई बि कर्मेंद्री जे वशीभूत ठही वेंदो, वशीभूत थियण अर्थात होलीएस्ट सां भूत ठहिणु। जॾहिं भूत ठही वेंदा आहे त भूतनि जो कर्तव्य आहे दुखी करणु ऐं दुखी थियणु। भई जेका भूत हूंदा आहिनि उहे दुखी थींदा आहिनि ऐं दुखी कंदा बि आहिनि। त जॾहिं असांजी कोई बि कर्मेंद्री भूतनि जे वश थी वेंदी न, त असांजी कोई बि कर्मेंद्री द्वारा असां ॿियनि खे दुख ॾींदा रहंदासीं। त इहे चेक करो, होलीएस्ट हाईएस्ट ब्राह्मण खां पोइ शूद्र ठही वेंदासीं। इन करे सदैव स्मृति में रखो कि मां हाईएस्ट ऐं होलीएस्ट आहियां। मां केरु आहियां? मां हाईएस्ट ऐं होलीएस्ट आत्मा आहियां। मतिलबु उच्च ते उच्च ब्राह्मण बि आहियां, होलीएस्ट अर्थात पवित्र भी आहियां। मुंहिंजी हर कर्मेंद्री पवित्र आहे। जेसि ताईं प्रत्यक्ष रूप में अर्थात संकल्प ऐं स्वरूप में स्मृति रहंदी, तॾहिं प्रत्यक्षता वर्ष मनाए सघंदा। जॾहिं प्रत्यक्ष रूप में अर्थात संकल्प ऐं स्वरूप में स्मृति में रहंदो कि मां केरु आहियां, होलीएस्ट ऐं हाईएस्ट, तॾहिं प्रत्यक्षता वर्ष मनाए सघंदा। उच्च ते उच्च बाप खे प्रत्यक्ष करण लाइ जेसि ताईं स्वयं स्वरूप में होलीएस्ट ऐं हाईएस्ट न ठहींदा न, त बाप खे प्रत्यक्ष कीअं करे सघंदा? बाबा त चवंदा आहिनि बुरो न ॿुधो, फालतू ॻाल्हियूं न ॿुधो। ऐं असांजो कर्मेंद्री कन चए थी न न न ॿुध ॿुध छा थी चए, इहे ॾिस ॾिस इहे छा आहे, ॾिस ॻाल्हाए, इहे उनखे ॿ टे ॿुधाए त असां कर्मेंद्रियुनि जे वश थी वेंदासीं त असां होलीएस्ट कीअं थींदासीं। पोइ त असां बाबा खे प्रत्यक्ष न करे सघंदासीं न, बाबा जी गुणनि ऐं कर्तव्य खे। स्वयं में बाप समान गुण ऐं कर्तव्य खे प्रख्यात करण ई बाप खे प्रत्यक्ष करणो। कोई बाबा असां मां ईअं ॾेखारे में थोरी ॾींदो, बाबा जी कोई शिकिल थोरी आहे, बाबा त ख़ुदि ई आत्मा आहे। लेकिन बाबा जो असांखे गुण संस्कार जो, बाबा जो असांखे शिक्षा ई ॾिनी अथई। उन शिक्षा अनुसार असां कर्म कंदासीं, ॻाल्हाईंदासीं, संकल्प कंदासीं, तॾहिं त माण्हुनि खे पतो लॻंदो कि हा हिननि खे इहे सभु ज्ञान ॾियण वारो हाईएस्ट ते हाईएस्ट बाप। ऊंचो कम सां ऊंचे बाप जो नाम थींदो। जॾहिं असांजो संकल्प बोल कर्म ऊंचो हूंदो न, तॾहिं ऊंचे बाप जो नाम बालो थींदो। त पंहिंजी रूहानी सूरत में रूहानी बाप जी प्रत्यक्षता करणी आहे, जो हर आत्मा हर ब्राह्मण में ब्रह्मा बाप खे ॾिसनि। असांजे गुण ऐं असांजे संकल्प बोल कर्मनि द्वारा ई असां में ब्रह्मा बाप खे ॾिसनि। भई असांजी शिकिल ब्रह्मा बाबा वांगुरु न थी वेंदी, लेकिन चईंदा न कंहिंजी आदतियूं ॾिसी करे चईंदा न इहे त पंहिंजे पीउ ते वियो आहे, शिकिल सां न, संस्कारनि सां, गुणनि सां। त रचना पंहिंजी रचयिता खे ॾेखारे, हर हिक जे मुख सां हिकु ई बोल निकिरे,
कि स्वयं भगवान इन्हनि खे एतिरो तक़दीरवान ठातो अथई। हर हिकु तक़दीर बाप दादा जी, हर हिक जी तक़दीर बाप दादा जी तस्वीर खे प्रसिद्ध करे। कीअं? पंहिंजे संकल्प बोल कर्म सां। हर हिक खे पंहिंजे खे अहिड़ो दिव्य स्वच्छ दर्पण ठाहे। हर हिक पंहिंजे खे अहिड़ो दिव्य स्वच्छ दर्पण ठाहियो। बाबा चवनि था कि हर दर्पण द्वारा अनेकन के बाप दादा जो साक्षात्कार थे। तो अञा जनवरी मास हले तो न, इन जनवरी मास में ॿारनि ॾाढी तपस्या कई त सिर्फ़ु जनवरी न, असांखे त रोज़ स्वयं खे कीअं ठाहिणो आहे? दिव्य स्वच्छ दर्पण ठाहिणो आहे, जंहिंमें के ॾेखारे में ॾे अनेकन के बाप दादा जो साक्षात्कार थिए। अर्थात असांजे संकल्प बोल कर्म द्वारा सभिनि खे पतो लॻे कि हा, इन्हनि जी एतिरी श्रेष्ठ तक़दीर ठाहिण वारो की तक़दीर, हर हिक जी तक़दीर बाप दादा जी तस्वीर खे प्रसिद्ध करे। साक्षात बाप समान जी स्थिति ही बाप जो साक्षात्कार कराए सघंदी है। प्रत्यक्षता वर्ष मनाइण जो अर्थ स्वयं के बाप जे समान ठाहिणो। असांखे स्वयं खे बाप जे समान ठाहिणो आहे। ये स्थूल साधन त निमित मात्र साधन आहिनि। सदाकाल जो साधन सिद्धि स्वरूप जो आहे। वे स्थूल में चित्र ॾेखारे छॾिया, ईअं ॾेखारे छॾिया। हाणे कॾहिं असां अहिड़ी जॻह ते वञूं था जिते असां वटि चित्र न आहिनि, अचानक कोई अची थो वञे त असां वटि चित्र न आहिनि, त असां चित्रनि खे ढूंढंदा रहूं न। असां में असांखे स्वयं खे हाणे बाप समान ठाहिणो। बाबा चईंदा आहिनि न, अॻियां हली करे असांजे चहिरे 7 ॾींहंनि जी प्रदर्शनी थी वेंदी। असांजे चहिरे द्वारा माण्हुनि खे 7 ॾींहंनि जो कोर्स थी वञे। अहिड़ी असांखे पंहिंजी स्थिति ठाहिणी आहे। अॻियां हाणे बि ॾिसो, माण्हुनि वटि टाइम न आहे। हाणे थोरे समय खां पोइ थोरी असां चईंदासीं 7 ॾींहंनि जो कोर्स करो, रोज़ु मुरली ॿुधो। पोइ त चईंदा असां वटि, पोइ त दुख त एॾो अची वेंदो, काॾे 7 ॾींहंनि जो कोर्स, किथे मुरली। हुननि खे त इंस्टेंट कुझु न कुझु ॾियणो पवंदो, उन्हनि खे त इंस्टेंट असांखे अहिड़ो पंहिंजे पाण खे तयारु करिणो आहे जो उन्हनि खे असां जीवन मुक्ति जो वरसो ॾियारे सघूं। सदाकाल जो साधन आहे सिद्धि स्वरूप ठहिण। सिद्धि स्वरूप ई स्वतः ई सिद्ध कंदो कि अहिड़ो उच्च ठाहिण वारो उच्च ते उच्च भॻवानु आहे। त साधननि सां गॾु गॾु सिद्धि स्वरूप खे अपनायो। हाणे न, पहिरियों साकार बाबा बाप दादा हुया साकार में, पोइ उन्हनि सां प्राप्ति कई, पोइ अव्यक्त। हाणे बाबा जे जेका बि साधन आहिनि हुननि द्वारा असां पढ़ाई पढ़ूं था, लेकिन अॻियां हली इहे बि ख़तमु थी वेंदा। त असांखे छा करिणो आहे? साधननि सां गॾु गॾु हाणे सिद्धि स्वरूप ठही वञो। हाणे पंहिंजे कर्मनि में ई उहे संस्कार अची वञनि, उहे संकल्प बोल कर्म ओड़ा ई थियनि जीअं बाबा सेखारीनि था। पोइ कंहिंखे मुरली पढ़णी न पवंदी। तव्हां जीअं कर्म कंदव न, तव्हांखे ॾिसी उहे सोचंदा भई हिननि खे न भॻवानु सेखारियो अथई, असां बि ओड़ा कर्म करूं। ईअं ई सोचूं, ईअं ई ॻाल्हायूं। इहे सिद्धि स्वरूप आहे। संकल्प वाणीअ स्वरूप टई ही होलीएस्ट अर्थात हाईएस्ट हुजनि। अहिड़ी स्टेज सां ई बाप खे प्रत्यक्ष करे सघंदा। बाप दादा ॿारनि जे उमंग उत्साह, श्रेष्ठ संकल्प, महिनत और लगन खे ॾिसी हर्षित बि थींदा आहिनि। बाप दादा ॿारनि जे उमंग उत्साह खे, श्रेष्ठ संकल्प खे, महिनत खे और लगन खे ॾिसी हर्षित बि थींदा आहिनि। लेकिन अॻियां जे लाइ सहयोग ॾियण लाइ प्लान बतलाइनि था। बाबा हर्षित बि आहिनि असांजी प्रेज़ेंट स्टेज ॾिसी करे, लेकिन अॻियां जे लाइ सहयोग ॾियण लाइ बाबा प्लान था ॿुधाइनि कि हाणे असांखे छा ठाहिणो आहे? सिद्धि स्वरूप ठाहिणो आहे। सभिनि जो हिकु ई संकल्प आहे। हिकु संकल्प में महान शक्ति आहे।
हिकिड़े स्थिति में स्थित थी हिन संकल्प खे स्वरूप में लायो कि हाणे असांखे सिद्धि स्वरूप ठहिणो आहे। हाणे असांखे सिद्धि स्वरूप ठहिणो आहे। कल्प कल्प जी विजय जी तक़दीर जी तस्वीर जो त हाणे बि गायन आहे न, अथवा कायम। अच्छा, अहिड़े पंहिंजी तक़दीर द्वारा बाप दादा जी तस्वीर ॾेखारण वारा, सदा कमल जे समान अल्पकाल जे आकर्षण सां परे रहण वारी आत्माउनि खे बाप समान होलीएस्ट ऐं हाईएस्ट सुमान में स्थित रहण वारी। त असां सॼो ॾींहुं अभ्यास करो, मां होलीएस्ट ऐं हाईएस्ट आत्मा आहियां, सदा इहो यादि रखो। त ऑटोमेटिकली न असांजे चाल चलन व्यवहार में परिवर्तन ईंदो कि मां होलीएस्ट ऐं हाईएस्ट आहियां, मां कंहिंजी संतान आहियां। हर आत्मा में बाप जे स्नेह के स्वरूप खे ऐं संबंध के प्रत्यक्ष करण वारी आत्माउनि खे सर्वश्रेष्ठ ऊच ते ऊच ब्राह्मणनि खे ऊचे ते ऊचे बाप दादा जो यादि प्यार ऐं नमस्ते। त अॼु बाबा असांखे अहिड़े ॿारनि खे जेका पंहिंजी तक़दीर द्वारा बाप दादा जी तस्वीर ॾेखारींदा आहिनि, सदा कमल जे समान अल्पकाल जे आकर्षण सां परे रहंदा आहिनि, बाप समान होलीएस्ट ऐं हाईएस्ट समान में स्थित रहंदा आहिनि, हर आत्मा में बाप जी स्नेह जो स्वरूप जो संबंध जो प्रत्यक्षता कंदा आहिनि, सर्वश्रेष्ठ ऊच ते ऊच ब्राह्मण आहिनि। अहिड़े ऊच ते ऊच ब्राह्मणनि खे ऊच ते ऊच बाप दादा यादि प्यार ऐं नमस्ते था कनि। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।